ओम शांति। अॼु जा वाक्य राज्य सत्ता ऐं धर्म सत्ता जे अधिकारी ॿारनि सां बाप दादा जी मुलाक़ात 22/3/1982 जा वाक्य आहिनि। बाप दादा पंहिंजे सर्व अधिकारी ॿारनि खे ॾिसनि था। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे लाइ जो गायन आहे कि राज्य सत्ता ऐं धर्म जी सत्ता ॿई सत्तायूं हिक जे हथ में रहंदियूं। जी हाणे सतयुग में राज्य सत्ता बि हूंदी त धर्म सत्ता बि हूंदी। ये महिमा तव्हांजे भविष्य प्रारब्ध रूप में ॻाईंदा आहिनि, लेकिन भविष्य प्रारब्ध जो आधार वर्तमान श्रेष्ठ जीवन ते आहे। बाप दादा चारों ओर ॿारनि खे ॾिसनि था कि राज्य सत्ता ऐं धर्म सत्ता ॿई केसि ताईं प्राप्त कयूं। संस्कार सभु हिन समय आत्मा में भरदा आहिनि। हाणे जे राजा उहे ई भविष्य जे राज्य अधिकारी ठही सघंदा। हाणे जा स्वराज्य अधिकारी ही भविष्य में राज्य अधिकारी ठही सघंदा। हाणे जी धारणा स्वरूप आत्मायूं ही भविष्य में धर्म सत्ता प्राप्त कंदियूं। जेतिरी हाणे बाबा जो असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जी धारणा कराईंदा आहिनि उन अनुसार ई असांजी धर्म सत्ता असांखे प्राप्त थींदी। त हाणे जो स्वराज्य अधिकारी उन अनुसार राज्य प्राप्त थींदो। हाणे जी धारणा उन अनुसार धर्म सत्ता प्राप्त थींदी। त ॿई ही सत्तायूं हर हिकु पंहिंजे में केसि ताईं धारण कयूं। त ॿई ही सत्तायूं हर हिकु पंहिंजे में केसि ताईं धारण कयूं। राज्य सत्ता अर्थात अधिकारी अथॉरिटी स्वरूप। राज्य सत्ता वारी आत्मा पंहिंजे अधिकार द्वारा जॾहिं चाहे जीअं चाहे उहा पंहिंजे स्थूल ऐं सूक्ष्म शक्तियुनि खे हलाए सघंदी आहे। स्थूल शरीर ऐं सूक्ष्म आत्मा जी शक्ति। त जेकी राज्य सत्ता वारी आत्मा हूंदी न उहा पंहिंजे अधिकार द्वारा जॾहिं चाहे जीअं चाहे वैसे पंहिंजे स्थूल ऐं सूक्ष्म शक्तियुनि खे हलाए सघे। ये अथॉरिटी राज्य सत्ता जी निशानी आहे। ॿी निशानी आहे राज्य सत्ता वारनि हर कार्य खे लॉ एंड ऑर्डर द्वारा हलाए सघे। राज्य सत्ता वारी हिकु त जीअं चाहे उहा पंहिंजी स्थूल सूक्ष्म शक्तियुनि खे हलाए सघंदियूं ऐं लॉ एंड ऑर्डर में बि हलाए सघंदियूं। लॉ एंड ऑर्डर में बि हलाए सघंदियूं। राज्य सत्ता अर्थात माता पिता जे स्वरूप में पंहिंजी प्रजा जी पालना करण जी शक्ति वारा। ऐं जेका राज्य सत्ता वारा हूंदा न उहे हिकु त लॉ एंड ऑर्डर में हलाईंदा कंहिंखे पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे ऐं माता पिता जे रूप में पंहिंजी प्रजा जी पालना बि कंदा। राज्य सत्ता अर्थात स्वयं भी सदा सर्व में संपन्न ॿियनि खे बि संपन्नता में रखणा। त राज्य सत्ता वारी में अथॉरिटी हूंदी शक्ति हूंदी हलाइण जी लॉ एंड ऑर्डर में रखण जी माता पिता जे रूप में पालना ॾियण जी खुद भी संपन्न रहण ॿियनि खे बि संपन्न रखण जी। राज्य सत्ता अर्थात विश्व जी सर्व प्राप्तियूं हूंदियूं सुख शांति आनंद प्रेम सर्व गुणनि जे खज़ाननि सां भरपूर आत्मा।
उहा राज्य सत्ता प्राप्त कंदी जेकी खुदि संपन्न हूंदी तॾहिं त ॿियनि खे ॾेई सघंदी न, तॾहिं त राज्य हलाईंदी न। स्वयं भी ऐं सर्व भी खज़ाननि सां भरपूर। राज्य सत्ता वारा अर्थात अधिकारी आत्मायूं ठहिया आहियो। माता पिता जे समान पालना जी विशेषता अनुभव करण कंदा आहियो कि असां ॿियनि खे माता पिता जे रूप में पालना ॾींदा आहियूं। जो भी आत्मायूं संबंध संपर्क में अचनि उहे अनुभव करनि कि श्रेष्ठ आत्मायूं असांजे पूर्वज आहिनि। तव्हांखे ॾिसी उन्हनि खे लॻंदो आहे कि तव्हां पूर्वज आत्मायूं आहियो। इन्हनि आत्माउनि द्वारा जीवन खे सदा जीवन जो सच्चो प्रेम ऐं जीवन जी उन्नति जो साधन प्राप्त थी सघंदो। उन्हनि खे लॻंदो आहे तव्हां द्वारा ई असांखे जीवन में सच्चो प्रेम जीवन जी उन्नति जो साधन प्राप्त थी सघंदो आहे। पैसा आदि न, लेकिन उहो जो थींदी आहे न ॿियनि जे लाइ जो असां सुठो सोचूं, सुठी उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करूं, इहा इन रीति पूर्वज छो जी पालना द्वारा ही प्रेम और जीवन जी उन्नति प्राप्त थींदी आहे न। त ज़रूरी न आहे पालना ॾियण मतिलबु उन्हनि खे पैसा ॾियण, उन्हनि खे चीजूं ॾियण। भाव हिते आत्मा जी पालना चवनि था। पालना द्वारा आत्मा योग्य थी वेंदी आहे। जॾहिं असां ॿियनि जी पालना कंदा आहियूं न त हुन द्वारा आत्मा योग्य ठही वेंदी आहे। नंढो सो ॿार बि पालना द्वारा पंहिंजे जीवन जी मंज़िल खे पहुचण जे लाइ हिम्मतवान ठही वेंदो आहे। नंढो सो ॿार बि पालना ॾींदा आहियूं त उहो जीवन में अॻियां वधण जे लाइ हिम्मतवान थी वेंदो आहे न। ये रूहानी पालना द्वारा आत्मा निर्बल सां शक्ति स्वरूप ठही वेंदी आहे। हिते आत्मा की पालना ॾियणी आहे। पंहिंजी मंज़िल जी ऐं तीव्र गति सां पहुचण जी हिम्मतवान ठही वेंदी। त अहिड़ी पालना ॾींदा आहियो। सिर्फ़ संकल्प करो विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ, प्रकृति जे लाइ, जीव जंतु जानवरनि जे लाइ। असांजी त संकल्प शक्ति सां बि ॾाढो कुझु थी सघंदो आहे। सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई भलो थिए। पालना में उहा सदा प्रेम जे सागर बाप बाप द्वारा सच्चा अथाह प्रेम जी अनुभूति कंदा। पालना द्वारा पालना में उहा सदा प्रेम जे सागर बाप द्वारा सच्चे अथाह प्रेम जी अनुभूति कंदा। जेका अगरि ईअं पालना ॾींदा न त ॿिया हीअं अनुभूति करंदा। त जेका राज्य सत्ता वारी आत्मा हूंदी उहा हिन रीति पालना कंदी। ईअं राज्य सत्ता जी निशानियूं पंहिंजे में अनुभव कंदा आहियो। अधीनता जे संस्कार परिवर्तन थिया आहिनि। अधिकारी पंज संस्कार अनुभव कंदा आहियो। बाबा पुछनि था अधीनता जा संस्कार ख़तम थी विया, अधिकारी पंज संस्कार अनुभव कंदा आहियो। पंहिंजे मन बुद्धि संस्कार स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि खे अधिकार जे रूप में हलाइण वारा राज्य सत्ता जा संस्कार भरिया आहिनि। निशानी त हिते ॾेखारे में ॾींदी न या भविष्य में। छो जी 21 जन्मनि जो वर्ष वठिणो आहे न। राज्य सत्ता जी हिकु और ॿी विशेषता आहे उहो सदा अटल ऐं अखंड राज्य हूंदो। मतिलबु ईअं न कॾहिं उहे सोचनि कि अॼु मन नथो मञे, अॼु
मुख नथो मञे, अॼु फलानो नथो मञे, न। अटल अखंड स्वराज्य अधिकार, ये महिमा पंहिंजे राज्य जी कंदा आहियो न। ये बि निशानी चेक करो कि राज्य सत्ता जी जो बि निशानियूं आहिनि उहे अटल अखंड आहिनि, सत्ता खंडित त न थींदी आहे। हाणे असां अधिकारी ठही मन ते कंट्रोल, मन खे पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, हाणे मन पंहिंजी थो हलाए। हाणे अधीन थी वेंदव त हुनखे अखंड चइबो। इन सां ई पंहिंजे पाण खे ॼाणे सघंदा आहियो कि मुंहिंजी प्रारब्ध छा आहे। राज्य अधिकारी आहियां, व राज्य जे अंदर रहण वारी आहियां। हिते कंहिंखे हलाइणो आहे, पंहिंजे मन बुद्धि संस्कार स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि खे जेतिरो तव्हां बाबा जी श्रीमत अनुसार कंट्रोल में रखंदव, उन अनुसार तव्हां भविष्य में पंहिंजे राज्य हलाए सघंदा। हिन रीति धर्म सत्ता अर्थात हर धारणा जी शक्ति स्वयं में अनुभव कंदा आहियो। जीअं पवित्रता जी धारणा जी शक्ति अनुभव करण वारी, पवित्रता जी शक्ति सां सदा परम पूज्य ठही। पवित्रता जी शक्ति सां हिन पतित दुनिया खे परिवर्तन करे वठंदा आहिनि। पवित्रता जी शक्ति सां विकारनि जी अग्नि में जलती हुई आत्माउनि खे शीतल ठाहे सघंदा आहिनि। पवित्रता जी शक्ति आत्मा खे अनेक जन्मनि जे विक्रमनि जे बंधननि सां छुड़ाए सघंदी। पवित्रता जी शक्ति नेत्रहीन खे टियों नेत्र ॾेई छॾंदी। त धर्म सत्ता मतलब धारणा, बाबा हुनमें एग्जाम्पल ॿुधाइनि था जी पवित्रता जी धारणा आहे। त जेतिरो हाणे बाबा जे बि असांखे धारणा ॿुधाई अथई, असां धारणा करे हलंदासीं, उन अनुसार असांजो धर्म सत्ता हूंदी हुते। त बाबा चवनि था पवित्रता जी शक्ति सां छा अगरि असां में पवित्रता जी पूरी धारणा हूंदी त असां परम पूज्य ठही वेंदासीं। पवित्रता जी शक्ति सां पतित दुनिया खे परिवर्तन करे सघंदासीं। विकारनि जी अग्नि में झलकदी हुई आत्माउनि खे शीतल करे सघंदासीं। पवित्रता जी शक्ति आत्माउनि जे अनेक जन्मनि जे विक्रमनि जे बंधन सां छुड़ाए ॾींदी। पवित्रता जी शक्ति नेत्रहीन खे टियों नेत्र ॾींदी। पवित्रता जी शक्ति सां हिन सॼे सृष्टि रूपी मकान खे आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहिए। द पर्सन महान पवित्रता जी शक्ति सां द्वापर युग में सृष्टि रूपी मकान के किरण सां थमाए सघंदा। पवित्रता पिलर आहे जंहिंजे आधार सां द्वापर सां ये सृष्टि कुझु न कुझु थमी हुई आहे। पवित्रता लाइट जो क्राउन आहे। अहिड़ी पवित्रता जी धारणा इहा आहे धर्म सत्ता। हिन प्रकार हर गुण जी धारणा, हर गुण जी विशेषता आत्मा में समायल हुजे, इनखे चइबो आहे धर्म सत्ता। धर्म सत्ता अर्थात धारणा जी सत्ता। अहिड़ी धर्म सत्ता वारी आत्मायूं ठहिया आहियो। चेक कजो केतिरी धारणा असां में थी आहे। त हुन अनुसार असां छो पहिरियों हूंदो सूर्यवंशी घरानो। बाबा चईंदा आहिनि न त्रेता युग खे बि देवी देवता न चईंदासीं। त देवी देवता धर्म में केॾी शक्ति हूंदी, त हुतां जी आत्मायूं बि केॾी शक्तिशाली हूंदियूं। धर्म में ॿ विशेषतायूं हूंदियूं। धर्म सत्ता अर्थात धारणा जी सत्ता।
अहिड़ी धर्म सत्ता वारी आत्मायूं ठहिया आहियो। धर्म में ॿ विशेषतायूं हूंदियूं। धर्म सत्ता स्व खे ऐं सर्व खे सहज परिवर्तन करे वठंदी। जेकी धर्म सत्ता हूंदी न, वो स्व खे ऐं सर्व खे सहज परिवर्तन करे वठंदी। अगरि असां में धारणा सुठी आहे त असां में ॿ विशेषतायूं हूंदियूं। असां स्व खे ऐं सर्व खे सहज परिवर्तन करे वठंदासीं। परिवर्तन शक्ति स्पष्ट हूंदी हुन में। सॼे चक्र में ॾिसो, जो बि धर्म सत्ता वारी आत्मायूं आयूं आहिनि, सॼे चक्र में ॾिसो, जो बि धर्म सत्ता वारी आत्मायूं आयूं आहिनि, उन्हनि जी विशेषता आहे मनुष्य आत्मा खे परिवर्तन करणु। साधारण मनुष्य सां परिवर्तन थी कोई बौद्धी, कोई क्रिश्चन ठहियो न, कोई मत पंथ वारा ठहियो न, मतिलबु परिवर्तन करण जी शक्ति हूंदी आहे उन्हनि में, कोई बि धर्म सत्ता वारी आत्मा हुजे। लेकिन परिवर्तन त थिया त धर्म सत्ता अर्थात परिवर्तन करण जी शक्ति। त हिते बि अगरि जंहिंमें बाबा जे ज्ञान जी धारणा सुठी हूंदी न, त उहो पहिरियों सूर्यवंशी घराने में हूंदी, मतिलबु सुठी ताक़तवर हूंदी, सुठी रीति ख़ुदि बि पूरो परिवर्तन थी सघंदी, ॿियनि खे बि करे सघंदी। पहिरियों स्वयं खे, पोइ ॿियनि खे। धर्म सत्ता जी ॿी विशेषता हूंदी परिपक्वता। परिपक्वता हूंदी, हिलण वारा न हूंदा। परिपक्वता जी शक्ति द्वारा ही परिवर्तन करे सघंदा। चाहे सितम हुजनि, ग्लानी हुजे, ऑपोजिशन हुजे, लेकिन पंहिंजी धारणा में पक्का हूंदा, परिपक्व हूंदा। इहा आहे धर्म सत्ता वारनि जी विशेषता। धर्म सत्ता वारी आत्मा हर कर्म में निर्माण हूंदी, हर कर्म में निर्माण हूंदी। जेतिरो ही गुणनि जी धारणा संपन्न हूंदी, अर्थात गुण रूपी फल स्वरूप हूंदो, ओतिरो ही फल संपन्न हूंदे भी निर्माण हूंदो। जेतिरो ही गुणनि जी धारणा संपन्न हूंदी न उन्हनि में, धर्म सत्ता वारा कर्म में निर्माण हूंदा। जेतिरो ही गुणनि जी धारणा संपन्न हूंदी, अर्थात गुण रूपी फल स्वरूप हूंदो, ओतिरो ही फल संपन्न हूंदे भी निर्माण हूंदो। बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं पेड़ ते फल फ्रूट ईंदा आहिनि त पेड़ झुकी वेंदो आहे। त इहे ई जेकी धर्म सत्ता वारी आत्मा हूंदी न, उन्हनि में गुणनि जी धारणा जेतिरी हूंदी, ओतिरो वो निर्माण हूंदा। पंहिंजी निर्माण स्थिति द्वारा ही हर गुण खे प्रत्यक्ष कंदा। जो भी ब्राह्मण कुल जी धारणायूं आहिनि, उन सर्व धारणाउनि जी शक्ति हुजणु, अर्थात धर्म सत्ताधारी थियणु। ब्राह्मण कुल में जो भी धारणायूं ॿुधाईंदा आहिनि न, उन सभु धारणा खे स्वयं में धारण करणु, अर्थात धर्म सत्ताधारी थियणु। त राज्य सत्ता ऐं धर्म सत्ता ॿई संस्कार हर आत्मा में भरिजी विया आहिनि। ॿिन्हिनि जो बैलेंस आहे, चेक कजो अॼु धर्म सत्ता ऐं राज्य सत्ता। अॼु बाप दादा बाबा असांखे ॿुधाइनि न कि राज्य सत्ता वारनि जी बि विशेषता ॿुधाइनि बाबा, कि राज्य सत्ता वारा अटल अखंड हूंदा, राज्य सत्ता वारा ॿियनि जी पालना करण वारा हूंदा, माता पिता जे रूप में। हर कर्म लॉ एंड ऑर्डर रूप हूंदो, पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म शक्तियुनि खे सुठी रीति हलाए सघंदा, लॉ एंड ऑर्डर वारा हूंदा, माता पिता जे रूप में पालना ॾियण वारा हूंदा, सर्व प्राप्ति स्वरूप हूंदा, अधिकारी आत्मायूं हूंदा, पूर्वज हूंदा, है ना।
आत्माउनि खे सचे प्रेम जीवन जी अनुभूति कराईंदा, प्रेम सां पालना कंदा, हिम्मतवान हूंदा, है न। त इहे सभु राज्य सत्ता वारनि में अगरि आत्मा में उहा राज्य सत्ता जी विशेषतायूं आहिनि त इहे निशानियूं हूंदियूं उन्हनि में। अटल ऐं अखंड राज्य हूंदो। इहे ई बाबा धर्म सत्ता वारनि जे बारे में ॿुधाईं त बाबा चवनि था हाणे चेक करो। अॼु बाप दादा सभी ॿारनि खे इहे चार्ट ॾिसनि पिया कि केसि ताईं धर्म सत्ता ऐं राज्य सत्ता अधिकारी ठहिया आहिनि। नंबरवार हूंदा उहे सभी हिकु जहिड़ा हूंदा। मुंहिंजो नंबर छा आहे इहे ॼाणे सघंदा आहियो। इन विशेषताउनि खे साम्हूं रखी चेक करो मुंहिंजो नंबर किथे हूंदो। हिते सभु राजा वेठा आहियो न, प्रजा ठहिण वारा आहियो या राजा ठहिण वारा आहियो। स्वयं त प्रजा न आहियो न। त सभी पंहिंजे खे ईअं राज्य सत्ता ऐं धर्म सत्ता अधिकारी ठाहियो। सम्झो राजवंशी जी वंश जी निशानियूं छा हूंदियूं। दिल्ली ऐं महाराष्ट्र जोन वारा वेठा आहिनि। राजधानी वारा बि राज्य अधिकारी ठहींदा न, ऐं महाराष्ट्र वारा महान ठहींदा। त बाबा जैसे कि चवनि था महान अर्थात राज्य अधिकारी। बाबा चई न दिल्ली ऐं महाराष्ट्र जोन त दिल्ली त राजधानी आहे। महाराष्ट्र वारा महान श्रेष्ठ आत्मायूं आहिनि। त ॿई ही स्थान जी महान श्रेष्ठ आत्मायूं आयूं आहिनि। विदेश छा कंदो। राज्य करण वारा व राज्य खे ॾिसण वारा ठहींदा। सभिनि सां अॻियां वेंदा न विदेशी त। अच्छा ईअं अहिड़ा राज्य सत्ता धर्म सत्ता अधिकारी आत्माउनि खे सदा संपन्न ठही ॿियनि खे बि संपन्न ठाहिण वारी आत्माउनि खे परिवर्तन शक्ति द्वारा स्वपरिवर्तन विश्व परिवर्तन करण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे सॼो कल्प महिमा ऐं पूजन थियण वारी पवित्र आत्माउनि खे सदा पंहिंजी पवित्रता जे गुण द्वारा सर्व खे गुणवान ठाहिण वारी गुणमूर्त आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। असांजो बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। पार्टियुनि सां गॾु बाप दादा ॻाल्हाइनि था समय जे प्रमाण स्वयं खे परिवर्तन करो। हाणे समय जे प्रमाण परिवर्तन जी गति तीव्र खपे। जॾहिं समय तीव्र गति ते वञे थो ऐं परिवर्तन करण वारा तीव्र गति में न हूंदा त समय परिवर्तन थी वेंदो न, ऐं स्वयं में कमी रहिजी वेंदी। कमी वारी आत्माउनि जी निशानी छा हूंदी। कमान। त कमानदारी ठहिणो आहे या छत्रधारी ठहिणो आहे। सूर्यवंशी ठहिणो आहे त सूर्य सदा तेज हूंदो आहे, तीव्र गति सां कार्य कंदो आहे। सूर्य जे अंतर में चंद्रमा शीतल गायल आहे न, शीतलता जे लाइ। त पुरुषार्थ में शीतल न थियणो आहे। पुरुषार्थ में शीतल थी वियो त चंद्रवंशी थी वेंदो। सूर्यवंशी जी निशानी आहे तीव्र पुरुषार्थ। सोचो ऐं कयो। हीअं न सोचो हिकु वर्ष पहिरियों ऐं कयो ॿिए वर्ष। तीव्र पुरुषार्थ अर्थात उड़ती कला वारा। हाणे चढ़ती कला जो समय बि हली वियो। 1982 में बाबा चई ए उड़ती कला। हाणे त कहिड़ी कला हुजणी खपे। हाणे त अॻियां वधण जो ॾाढो सहज साधन मिलियो आहे। सिर्फ़ु हिकु शब्द जी लिफ्ट आहे। चओ मुंहिंजा बाबा। ईअं न हिकु शब्द अहिड़ी लिफ्ट आहे जो हिकु सेकेंड में हेठां खां मथे थी सघंदा आहियो।
छा इहे लिफ्ट यूज़ करणु न ईंदी आहे? हाणे लिफ्ट जो ज़मानो आहे, पोइ सीढ़ी छो चढ़ंदा आहियो? लिफ्ट में कोई थकावट बि न आहे, सोचो पहुचो त केरु आयो? हिकु ई शब्द लिफ्ट, ज़्यादा सोचण जी बि ज़रूरत न आहे, हिकु शब्द हिकु नंबर में पहुचाए ॾींदो। त हाणे जो पुरुषार्थ छा करिणो आहे? मुंहिंजो बाबा, बसि कुझु बि संस्कार परिवर्तन करिणो आहे, बाबा खे ॿुधायो मुंहिंजो बाबा इहे वठो, बसि। त बाबा चवनि था हिकु नंबर में हाणे बि अचिणो आहे त हिकु शब्द यूज़ करो, दिलि सां चओ मुंहिंजो बाबा, त हिकु नंबर में पहुची वेंदो। जॾहिं मुंहिंजो बाबा थी वियो त मां उन में समाइजी वियमि। एतिरी सहज लिफ्ट यूज़ करो, यूज़ करण वारा पहुची वेंदा ऐं ॾिसण वारा सोचण वारा रहिजी वेंदा। त हाणे हिकु शब्द जे स्मृति स्वरूप थी करे सदा समृत आत्मा ठही वेंदा। मुंहिंजो बाबा सदा हर क़दम अॻियां वधाईंदा, ॿियनि खे बि अॻियां वधाईंदा रहो। जेतिरो स्वयं संपन्न हूंदा ओतिरो ॿियनि खे बि संपन्न ठाहे सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।